अरशद शेख दोस्त आहे असांजो, हिनजी गाॾी चोरी थी वई कुझु ॾींहं अॻु, तव्हांखे यादि हूंदो। चोरनि खां त असां 3 ॾींहंनि में छॾाए वरितीसीं, पोइ कोर्ट मां न पिया छॾाए सघूं। साईं जीअं ख़बर पई त गाॾी यार जी लधी आहे त सभ खां पहिरियां त असां वियासीं त पुलिस जी कस्टडी में ॾिठीसीं त ख़ुशी थी ॾाढी थी, यार फस्ट क्लास गाॾी उअं जो उअं जीअं हुई उअं ई पई। ॿिए ॾींहं त जॾहिं ॾिसण वियासीं त गाॾी जो बबर कोन हो। वरी अलहमदुल्ला जीअं ई 3 ॾींहं ॾिसण वियासीं गाॾी खे त माशाअल्लाह हुनजो हिकु टायर गायब हुयो। वरी चौथे ॾींहुं जॾहिं वियासीं त यकीन कर अंदरां पूरी टेप जो टेप गायब लॻी पई। मां हिनखे चयोमांसि यार हे अञा माशाअल्लाह पुलिस जी कस्टडी में अथई। वरी असां साईं छा कयोसीं, 5 ॾींहं मां हिनखे चयोमांसि हाणे ॻाल्हि ॿुध, अलाह करे अॼु गाॾी हुजे ई। त जीअं साईं हुते पहुतासीं, टायरनि मां हवा निकितल आहे, विंड स्क्रीन भॻल आहे, ॾाढी तकलीफ़ बि थी। पोइ साईं कोशिशि कईसीं त यार गाॾीअ खे माना जान छॾाइजे गाॾीअ जी, पर घणनि महीननि खां पोइ मिली? सर 2 महीना लॻी विया। 2 महीना 3 लॻी विया। चोरनि खां असां छॾाईसीं। अच्छा जीअं ॾिठईं त गाॾी जी सफ़ा कंडीशन न, त चेल ते हीअं हीअं हथ हीअं करे, हाणे दाया गाॾी जो मालिक हीअं हथ करे हीअं ॾिसी वियो, मूंखे त चए चोरनि वटि सही न हुई। हो जीअं हिकिड़े घर में चोर घिरिया, जीअं ई चोर घिरिया त हमराह जेको भाॻियो हुयो उन छा कयो, सभ खां पहिरियां त हीअं बंदूक खणी करे चोरनि खे चई नवीं दौड़, त चोरनि बंदूक ॾिठी त वठी भॻा जो त 20 मिंटनि खां पोइ पुलिस उन दर ते आई। दर खड़काईंसि, ख़बर पई आहे त तो वटि असलो आहे ऐं उनजा असांखे लाइसेंस वग़ैरह ॾेखार। हिन चयो साईं बंदूक खणी आया। साईं प्लास्टिक जी बंदूक आहे, चोर घिरिया हुया, ऐं उन्हनि खे वरी दाॿो ॾिनमि त माना जेको आहे भॼी विया आहिनि। हुननि सॼे घर जी तलाशी वरिती, ॾिठो त वाक़ई प्लास्टिक जी इहा ई बंदूक हुई। पुलिस हली वई। जीअं पुलिस हली वई 20 मिंटनि खां पोइ वरी चोर आयासीं। अलाह जो शुक्र आहे नेठि यार खे गाॾी मिली, ऐं उन वक़्त खां पोइ अॼु जो मिलियो त मां चयो त यार हिन सां थोरी कचहरी बि कजे। हे असांजा उहे दोस्त आहिनि जेके बाक़ाइदे मोतबर दोस्त हूंदा आहिनि। जीअं कल्ह पियो चए त यार कल्ह कंहिं ॻाल्हि कई, चई त नशो न थींदो आहे हुनखे। मां चयो यार अहिड़ो असां वटि बि अहिड़ो दोस्त हूंदो हुयो जेको चवंदो हो त न बाबे मूंखे केॾो बि पिया या कुझु बि कयां, मूंखे नशो थींदो ई न आहे। पुराणी ॻाल्हि आहे। त मां चयो यार इहे त वॾो को लॻे थो नशा ई आहे। त हिकिड़े दफ़े दोस्त हुन 3-4 चटण आयासीं। 3-4 चढ़, जेको माण्हू चए पियो मूंखे नशो न थींदो आहे साईं, 3-4 हंस त पोइ चए पियो मूंखे खणो, मूंखे खणो। सो उमेर बाबा अॼु वॾे वक़्त खां पोइ मिलिया आहियूं। मां पंहिंजे हिन हैदर कादरी एंटरटेनमेंट में इहो सिलसिलो रखियो आहे त जिन बि दोस्तनि सां जिथे बि मां मिलंदो आहियां त पोइ छा कंदो आहियां, उन कचहरी खे न थोरो रिकॉर्ड करे छॾींदो आहियां ताकी इहा वरी यादगार रहे। अलाए केतिरियूं कचहरियूं हिननि दोस्तनि सां मुंहिंजियूं थियूं, पर उहे असां ईअं सम्झो माना ज़ाया करे छॾियूंसीं। पर हाणे हिननि शयुनि खे असां माना हिकिड़ो रिकॉर्ड कयूं था ताकी 10 सालनि खां पोइ असां हुजूं या न हुजूं या कॾहिं ही दोस्त पाण में मिलंदा हुया। हा अरशद खां त अरशद गाॾी जो जेको आहे माना हालो हाल ॾे। गाॾीअ जो हालो हाल वॾी माना हालत ख़राबु हुई। हा अच्छा जंहिं ॾींहं ते गाॾी चोरी थियसि पहिरियों त मां लाइव आयुसि। लाइव अचण सां मूंखे त एॾी खिल पई, हिन हिकिड़ो जुमिलो चयो, हाणे मां लाइव में कीअं कंट्रोल कयां। मां चयो थियो छा? चए यार इन खां हे त गाॾी चोरी कया आहिनि, इन खां अॻु में बि मूंखां स्नैचिंग थी हुई, स्नैचिंग में मूंखां पैसा खसिया हुआ आहिनि, ऐं आख़िर जो जंहिं ॻाल्हि ते खिलाई चई स्नैचिंग में मूंखां पैसा खसिया आहिनि ऐं कपिड़ा बि लाहे विया मुंहिंजा। रियल ॻाल्हि थो ॿुधायांव। सो अलाह साईं हिननि खे हिदायत ॾींदो। ऐं उन पुलिस में खोड़ सारा मुतबर माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ असांखे क़ाबिल एतिराम आहे ऐं इहो भउ बि थियो ॿधे न पुलिस। बाक़ी जेके ॿिया दोस्त आहिनि पुलिस वारा भाउ थोरो मिड़ई पारत हुजेव भई क़ौम जी। ऐं जेके स्नैचिंग कनि था भाऊ वारा, जेके गाॾियूं चोरियूं कनि था, वाला साईं तव्हांखे पंहिंजी रोज़ीअ सां लॻाए अकल हाल जी था, पर ईअं न कयो बेली, कुझु त माना दोस्तनि जो ख़्यालु कयो। हा जीअं तूं सवेरे ॻाल्हि कई त यार असां जेके गॾिजंदा आहियूं दोस्त,
त पाण में उहे लम्हा रिकॉर्ड करणु घुरिजनि। हा त मां इहो थो सोचां अलाह साईं असांखे हिन दुनिया में इम्तिहान लाइ मोकिलियो आहे न। इंसान खे इम्तिहान ॾियणो आहे, ज़िंदगी हिकु टेस्ट आहे, पर उन टेस्ट में असां ही दुनिया केतिरी रंगीन आहे, माना केतिरियूं माना ख़ुशियूं ॾिसूं था, गम बि ॾिसूं था। माना असांखे ईअं बि करे सघे पियो त हिकिड़े डार्क रूम में विझी छॾे हा ऐं असां उते ऊंदाही में आया इम्तिहान लाइ हिन दाख़िला ई न वरिती माना असां दाख़िला ई न वरिती। उमेर भुट्टो दा मुंहिंजो फेवरेट एक्टर आहे, मुंहिंजो दोस्त आहे, ॾाढो सुठो असांजो सुञाणींदा आहियोसि माशाअल्लाह सभु। असां माना इहो वक़्तु जॾहिं गुज़रंदो आहे त असांखे माना ॻाल्हाइण जी ज़रूरत न पवंदी आहे। असांजी सॼी कचहरी असां ॿुधंदा आहियूं कादरी साहिब जी, छो त असांखे मतिलबु मौक़ो ई न मिलंदो आहे त असां ॻाल्हाए सघूं। हाणे हे हिनजी आला ज़र्फ़ी आहे, ऐं यकीन कयो एॾो बहितरीनु माण्हू आहे ऐं एॾो इंफॉर्मेटिव आहे, छा त हिनखे ॼाण आहे, असांखे सॼी नॉलेज ॾींदो आहे, वरी पोइ पाण चुप करे वेही रहंदो आहे। चुप करे मां ॿुधंदो आहियां त तव्हां खां सिखंदो आहियां, हा न, सभिनी दोस्तनि खां। खाधो पीतो बि जाम आयो ऐं हाणे मां वेटर खे सॾु कयूं, अदा घणो नुक़सानु कयो अथनि। खणी जो बिल खणी जो, वाह लव यू ऑल। बसि रिकॉर्ड थी वई पंहिंजी कचहरी, इनशाला वरी ॿियनि दोस्तनि सां गॾु जिथे बि मिलंदासीं त मां ज़रूरु पंहिंजी कचहरी रिकॉर्ड कंदुसि।